झरक रिपोर्ट लखा ॾिनो झरक आहे। झरक शहर में अज़ादारी मजलिस अज़ा जो सिलसिलो जारी है। झरक में नव मुहर्रम हराम जी रात रेस करीम दादरिन जी अगवानी में शहजादा कासिम अलैहिस्सलाम जी मेहंदी के हवाले से अला रखियो रिन इमाम बारगाह का मातमी जुलूस तां शहजादा कासिम अलैहिस्सलाम जी मेहंदी मासूम अली असगर जो झूलो मातमी जुलूस पंहिंजे मुक़रर रस्तन खां थींदो मरकजी ख्वाजा इमाम बारगाह वटि पहुतो, जिते नुआ ख़्वानन करीम दादरिन रुस्तम अली रिन इरफान अली रिन सदा हुसैन रिन आबिद हुसैन रिन यार मोहम्मद रिन ऐं ॿियनि तरफ़ां नुआ ख़्वानी अज़ादारनि तरफ़ां अज़ादारी करे हज़रत इमाम हुसैन के भेटा पेश कई वई, जंहिंखां पोइ मरकज़ी ख्वाजा इमाम बारगाह जे मतोली नासिर अब्बास ख्वाजा पारां हर साल जी हिन साल भी मजलिस ऐं नंगर न्याज़ कयो वियो, जॾहिं त क़दीमी निम पुट जे मातम खां पोइ मरकज़ी ख्वाजा इमाम बारगाह तां मातमी जुलूस निकितो। मातमी जुलूस में सेजूं झूलो अलम पाक ऐं ज़ुलजना बरामद थिया, जेके पंहिंजे क़दीमी गुज़रगाहनि तां थींदे अला रखियो रिन इमाम बारगाह पहुतो, जंहिंखां पोइ मातमी जुलूस मरकज़ी ख्वाजा इमाम बारगाह ते नहर थियो। मातमी जुलूस जी सिक्योरिटी जा इंतज़ाम पिण सख़्त किया विया हुआ। पुलिस सां गॾोगॾु अंजुमन गुलाम इमाम मेहदी जा जवान पिण गॾु हुआ।